नाज़रीन, घारो शहर की नई आबादी में सेवरेज जो निज़ाम न हुजण सबब घिटिन और रोडन ते गटरन जो गंदो पानी बीहजी वियो आहे, जंहिं करे शहरी तकलीफ़ुनि खे मोड़ियण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट कर रहा है तुफेल अमन पमहर। घारे शहर की नई आबादी में सेवरेज सिस्टम न हुजण सबब शहरी शदीद मुश्किलात के मोह ॾियण ते मजबूर आहिनि। गुज़रियल काफ़ी टाइम का हंधा हंधा टुटल पाइप लाइनुनि जो पानी नई आबादी के गलियुनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जमा थियण सबब नई आबादी जो इलाइक़ो मुकम्मल तौर ते गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। टाउन इंतज़ामिया करोड़े रुपया बजट रखण के बावजूद नई आबादी में तरक्याती कम न करण सबब इलाइक़ो मुकम्मल तौर ते गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। रोड ऐं रस्ता टुटल हुअण करे गाॾियुनि वारनि के सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾियणो पवे थो। जगह जगह ते गंदगी सबब वबाई बीमारियूं फैलजण जो ख़ुदशो पिणु आहे। इलाइक़े वासियुनि नई आबादी जा मसला हल न थियण ख़िलाफ़ एहतजाज कंदे आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त तक़रीबन लखनि माण्हुनि जी आबादी आहे, पर हिते गुज़िरियल कई सम्झो तो ॾहाकनि खां वठी हिते कंहिं क़िस्म जो को तरक़ियाती कमु न थी रहियो आहे। हिन वक़्तु हालत इहा आहे जो गुज़िरियल बरसातनि खां वठी अॼु ॾींहं ताईं कंहिं बि न टाउन कमेटी वारनि न एसी साहब हिते हिन ग़रीबनि जे मथे का तवजो ॾिनी आहे। नतीजो इहो निकितो आहे त जॻह जॻह तां जेको सो पाणी जो लाइनूं फाटी चुकियूं आहिनि ऐं हिन वक़्तु माण्हू जेके गटरनि जो पाणी पीअण ऐं गंदे पाणी पीअण ते मजबूर आहिनि, जंहिंजे करे हिते जे माण्हुनि खे सिहत जे हिसाब सां कई बीमारियुनि सां लाख थी चुका आहिनि। निकाल पाणी जो को बि न आहे, गटर वही अचनि था, उथरी अचनि था, पाणी जे सिस्टम जो निकाल कुझु बि न आहे। बरसातनि खां वठी असां ॾे पाणी बीठल आहे। जेको बोर्ड में माण्हू छा कनि, हिन साइड में जेके आहिनि एॾा पाणी बीठा आहिनि, चेल जेॾा पाणी पीअनि, को मैयत थियो थिए त पाणी मां जागे पोइ ॿाहिरि निकिरनि था। ऐं नुमाज़ी माण्हू नुमाज़ ते वञे थो त उहो बि जेको हितां नथो लंघे सघे, एतिरे क़दुरु माना परेशान असीं आहियूं, नई आबादी वारा जेके बि आहियूं। इन जे करे महिरबानी करे ऐं वस वारनि खे हुकूमत खे इहो अपील करियां थो, महिरबानी करे असांजे मथे इहो रहम कयो वञे, जेको नई आबादी जो सिस्टम असांखे मुकम्मल सही करे ॾियो। असांजो एलान जी हालतूं ने जंहिं टाइम खां बरसाति थी आहे तंहिं टाइम खां इहा ई पोजीशन लॻी पई आहे जो पाणी लाइन जी डैमेज लॻी पई, सॼो सिस्टम निज़ाम ख़तमु लॻो पियो आहे। माण्हू हितां को लंघी नथो सघे, एतिरो आज़ार लॻो पियो आहे। माण्हू ॿार बच्चो असां लाइ एतिरो आज़ार लॻो पियो आहे, सफ़ा असां हींअर सफ़ा बेज़ार लॻा पिया। अहिड़ी हालत लॻी पई आहे, तव्हां ॾिसो था पाण इहा हालत। ऐं जेको जेथा अचे थो जीअं अचे थो लाइनूं हणियूं वेठो आहे, लाइनूं डैमेज कयूं वेठो आहे, उहो पंहिंजो सिस्टम ॾिसो। लाइनियूं ॿेनियूं टुटी वियूं आहिनि। असीं कची नई आबादी में वेठल आहियूं जंहिंमें गोॾे जहिड़ा पाणी आहिनि, पर जेको रोड रस्तो आहे सो बि गचाबी थी पई आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था त असां कुझु कोशिशि करियो, कमकारनि में मदद करियो। असांजी हालत छा आहे, मरीज़ अचो वञो कंदा सघनि, न नुमाज़ी तो अचे वञे। इंतज़ामिया जी बेध्यानी सबब घारे शहर की नई आबादी जा रिहायशी सख़्त मुश्किलात वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते असांजा बुनियादी मसाइला हल करे असां मां बेचैनी ख़तमु